दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शेयर पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु ज़बरदस्त धमाकेदार बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। हसीना बेगम जो जे बारे में हाणे चाकर ख़ान रुंडे ॿिन्ही वज़ाहत कई आहे। रुंडे पाण ॿुधायो त मूंखे पंहिंजी भेण ते शक आहे। तव्हां ॾिठो हाणे चाकर ख़ान खे पूरो शक पइजी वियो त रावल ख़ान खे बि ज़हर ॾियण वारी इहा हुई। घर में ज़हर कीअं ॾिनो वियो। हाणे दोस्तों मां तव्हांखे पहिरियों यको लगातार ॿुधाईंदो आयो हुउसि त जंहिंमें मुंहिंजो चाकर ख़ान ज़रूरु वीचार कंदो ऐं आहिस्ता आहिस्ता असली कातिल ते पुॼंदा। मां तव्हांखे इहो ॿुधायो त इहो सभु क़तल उन जे मथां लॻंदा जंहिं हिकिड़ो क़तल साबित थियो त सभई क़तल उन जे मथां वेंदा। हाणे सभु क़तल हसीना जे कंध में पइजी विया। हाणे पको शक पइजी वियो आहे। चाकर ख़ान इन जी इंक्वायरी कंदो, सिकू वारनि जी जान छुटी वेंदी ऐं हसीना जे लाइ हाणे घटि न कई वेंदी। हसीना वॾी फिल्म आहे ऐं अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान इन खे पूरी इंक्वायरी कंदो ऐं रुंडे खे ख़बर आहे त इहा ॾाइण मुंहिंजी भेण आहे, तॾहिं त उन इहा ॻाल्हि कई मूंखे पंहिंजी भेण जे मथां शक आहे। यानी हिकु ड्रामो हाणे ज़बरदस्त धमाकेदार मोड़ ते पहुतो आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। जे अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।